नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त केपरो माखा ॾींदाल केपरो में ॻोठ जे मोज़िज़ खिलाफ़ क़त्ल जी FIR दाख़िल थियण खिलाफ़ रवासिन पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। सविन मथुण वासिन गॾु थी केपरो जे मेन चौक ते फज़ल मंगरियो, मोहम्मद खान आरीसर, मोहम्मद बख्श चानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु दर्स ऐं चानिया बिरादरी जे माण्हुनि में ॻोठ हयाताबाद मथुण में प्लाट जे मामले तां चानिया ऐं दर्स बिरादरी जे माण्हुनि में जहिड़ो थी पियो हो, जहिड़े दौरान लठियूं लॻण सबबि इमाम बख्श दर्स क़त्ल थी वियो हो, जंहिंजे क़त्ल जी FIR में मक़तूल जे वारसनि ॻोठ जे मोतबर मोहम्मद हयात चानियो जो नालो ॾियारे छॾियो हो, जॾहिं त हयात चानियो जहिड़े दौरान वाक़िए वारी जाइ ते मौजूद बि न हो। हिननि वधीक चयो त खाई पुलिस असां जे ॻोठनि ते हर रोज़ चढ़ायूं करे तमामु घणो तंग करे रही है। हिननि वारनि खां इंसाफ जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।